ईअं त असां हूंदासीं अवां सां गॾु हर आचर ते अवां जे इलाइक़े जे अहम मसइलनि ते रोशनी ॾींदड़ सियासी समाजी अॻुवाननि तौरु सीनियर सहाफ़ियुनि सां गॾु ॾिसण न विसारींदा प्रोग्राम इलाइक़ाई मसइला सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु सिंध अजरक न्यूज़ ते। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां अवां जो पंहिंजो मेज़बान रुज़ान अली तईम ऐं अॼु असां प्रोग्राम अवामी मसइला में मौजूदु महिमान सां ॻाल्हाईंदासीं तालके गढ़ियासीं जे मुख़्तलिफ़ मसइलनि ते। उन हवाले सां असां सां गॾु आहे सीनियर सहाफ़ी मोहम्मद अयूब बिरोई ऐं ॾखण शहर खां सहाफ़ी शकील अहमद धारे जो। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। सर, तव्हांजे प्रोग्राम में भली कार अचूं। तव्हां खां सभ खां पहिरियों इहो सुवालु पुछा कंदासीं सियासतदाननि जी कारकर्दगी खे अवां कीअं था ॾिसो ऐं उन्हनि अवामी मसइला उन्हनि जा हल छो नथा थियनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। महिरबानी रज़वान भाउ, तव्हां नंढी उमिरि में बि इहा तव्हांखे अवामी जज़्बनि जी थोरो अहसासु थियो। तालके गढ़ियासीं जा सियासतदाननि जी कारकर्दगी हर माण्हू खां लिकियलु कान्हनि। उन्हनि खे का बि दिलचस्पी न हूंदो आहे। इन्हनि खे वाहिद हिकिड़ो माण्हू हूंदो आहे जेको घर में तो सुठो हूंदो आहे, उनखे पोइ घर जा भाती उनखे कोशिशि कंदा आहिनि त उनखे कीअं पाण जहिड़ो कयूं, उनजो किरदार खे कीअं ख़राबु कयूं। असां वटि बि इहा ई आहे। मां त सॼे गढ़ियासीं जो को ॻोठु अहिड़ो न आहे जंहिंमें मां न वियो आहियां सियासतदान सां गॾु। ऐं उनजो कारकर्दगी मां वाहिद असां वटि पाकिस्तान जी तारीख़ में पहिरियों मेजर अता मोहम्मद, उन खां पोइ जेको मेजर अता मोहम्मद जॾहिं MNA असांजो हुयो त असांखे यादि आहे त जेको माण्हुनि सां जेके मसइला हूंदा ऐं वादा वचन कंदा हुआ त उहो असां जंहिं बि ॻोठ में वेंदासीं त उन्हनि जो फर्ज़ंद या उहो सियासतदान खे इहे चवंदा, साईं हीअ जेको स्कूल जी बिल्डिंग आहे या हीअ रोड आहे, हीअ मेजर अता मोहम्मद ॾिनो, हीअ नौकिरी आहे मेजर अता मोहम्मद असांखे ॾिनो आहे। ऐं उनजो इहो उन्हनि जो चवणो ॻोठाणनि जो त मेजर अता मोहम्मद उहो सियासतदान हुयो जेको वाइदो कंदो हो त उहो हिकु दफ़ो वाइदो करण खां पोइ उहे शयूं पाण अकेलो वञी करे उन ॻोठ में उहे पुॼाईंदो हुयो। उनजी तारीख़ माण्हू मरी वञी सघे थो पर तारीख़ कॾहिं बि नथो मरे कंहिंजो। की उन ते यकीन न आहे त मां कलाक हिते या UCM में या टाउन में कलाक हिते उहो छो अवाम जो मसइलो हल कंदो। इनखे तव्हां फ्री एंड ॾियो न, उन्हनि जी सिफ़ारिशी सिस्टम बंदि कयो न। इहा हिते MP MNA जे लाइ हिकिड़ी करप्शन ऐं खाइण जे लाइ खातो ठाहियो आहे। अवाम जा मसइला हल कोन था थियनि। अचो त कुतनि मार मुंहुं, उन ते बि बजट आहे, उहा बि पैसा हड़प। जेके बासुर आहे उन ते केस दाख़िल नथो थिए, जेके ग़रीब आहिनि उन्हनि ते मतिलबु केस दाख़िल खड़काइनि त 10 केस दाख़िल थिया आहिनि। आख़िर उहो काॾे वञे? UC सेक्रेटरी वेंदो काॾे जो 9-10 केसनि में लोड़े? आख़िर उहो काॾे घरों त कोन ईंदो खणींदो। इहे हितां वीज़ा ते छॾियल आहिनि। माना UC सेक्रेटरी पंहिंजो चवंदो हाणे जेके मुलाज़िम आहिनि इन्हनि खे वीज़ा ते छॾ, उहो 60-70 हज़ार रुपया महीनो मिलंदो, उहा हिन केसनि ते ख़र्चु कयां। असांखे इहा सम्झ में नथो अचे त जॾहिं लोकल गवर्नमेंट अवाम जे हेठिएं सतह जी ख़िदमत करण जे लाइ आहे त उहा उन्हनि खे ॾियो न, त अवाम जी ख़िदमत कनि, उन्हनि खे चेक ऐं महिनत कयो। तव्हां ठीकु आहे, मुलाज़िम आहिनि, जिते मुलाज़िम घणा आहिनि उन्हनि जो लाज़मी नौकिरी आहिनि, असां उनजी बेरोज़गारीअ ते त कोन खेलंदासीं, छो बेरोज़गार ते। जेके चेयरमैन खे आहिनि, जेके टाउन ऑफिसरनि खे आहिनि, जुगाड़ियूं 20-20, 40-40, उन्हनि में त उन्हनि जी चेक बैलेंस थिए। जॾहिं उनजी लेटर ईंदो आहे त पोइ छा कंदा आहिनि, जेके जेन्युइन आहिनि उन्हनि खे पटको लाहींदा, कोशिशि कंदा आहिनि, पंहिंजे कुझु न चवंदा आहिनि, उहा लेटर कढंदा आहिनि, बाबा मूंखे हे खपे हे खपे हे खपे, उहो लेटर में पूरा हूंदा आहिनि। अचो त हाणे चेयरमैन विया, चेयरमैन जेको ॾिठो दुनिया में अवाम जी ख़िदमत कयो उहो ॾिठो। हाणे अचो एडमिनिस्ट्रेशन ते, टाउन जो साईं एडमिनिस्ट्रेटर SDM आहे, UC जो आहे मुख़्तियार कार। हाणे इहो इन्हनि वरी हिकिड़ो वॾेरनि हिकिड़ो ॿियो धंधो ठाहियो आहे, टिपिकल साइंस तरक़ी कंदो आहे न, वॾेरा बि तरक़ी करे विया आहिनि। त हाणे उन्हनि खे चवनि था बाबा तव्हां असांखे फ़ी महीने ते फ़ी UC तां 20,000 वठी ॾियो, तव्हांजो हर शइ ज़िम्मेवार असां आहियूं। एंटी करप्शन कयूं, नेपिन कयूं, न त तव्हां मुख़्तियार खे चवंदा आहिनि तव्हां ट्रपड़ खणो, पैसा नथा ॾियो, मां जो ॿियो आणियां थो। मुख़्तियार खे चयो पैसा त गवर्नमेंट जा आहिनि, मूंखे ॾियण में छा आहे। उहो अवाम जो पैसो आहे, न मुख़्तियार कार जो आहे न ॿिए UC सेक्रेटरी जो आहे। उहा बि पैसा असांजे उन्हनि इलाइक़े जी वॾेरनि खे पहुची थो वञे। महीने में 12 लाख 10 लाख
मां त हैरान आहियां त ही 12-10 लख हिकु ॻोठ में ख़र्चु थियनि महीने ते। असां में असांजे गड़ियासीन जो एतिरा ॻोठ बि न हूंदा त साल में ज़बरदस्त उन्हनि जे बाथरूम लैट्रिन वग़ैरह जेके थियनि था, की रोड रस्ता थियनि था, नालियुनि जी सफ़ाई। हिते त नाली जी सफ़ाई लाइ बि मतिलबु आहे बजट, उहो बि गुम आहिनि। टाउन जो रखो त जलसनि जे लाइ 10 लख पीपुल्स पार्टी जलसो जिते बि हुजे, जिते बाथरूम जंहिंजो इलाइक़ो आहे त पीपुल्स पार्टी जो, त पीपुल्स पार्टी। फंच लीग जो आहे, फंच लीग आहे, या नवाज़ लीग आहे, नवाज़ लीग। उहा पंहिंजे फंक्शन जा ॿी पैसा उतां किराए जा वठनि था। हाणे बि ॾिसो मुल्तान में जेको जलसो थियो पीपुल्स पार्टीअ जो, या कराची में थियो, 12 लख रुपया कराची जे जलसे लाइ वठी विया। हाणे साईं 20,000 रुपया मुल्तान जे जलसे लाइ यूसी खां सेक्रेटरियुनि खां वरिता विया आहिनि। त इंक्वायरी केरु करे? इंक्वायरी बि इन्हनि जे हथ में आहे, कागज़ बि इन्हनि जे हथ में आहे, कमु किथे कोन थियो आहे। जेके जाली ठेकेदारी हुते हले थो, उन सभु इदारनि खे सभु ख़बर आहे, पर छा कजे? इदारा खाइनि था अलाए छा, इदारा उन खां डिॼनि था अलाए छा। इन्हनि ते कोई आवाम जी पैसनि ते इहे छो नथा एक्शन खणनि? त हाणे जॾहिं एक्शन न खणंदा त मूंखे ॿुधायो त इहो तरक़ियाती कमु, इहे लोकल गवर्नमेंट इहे तरक़ीअ सां करे न सघंदा। MP अचे थो त मूं वटि एतिरो टाइम कोन्हे त मां कयां हेॾे, उहा बि जेको रोड रस्ता ॾियनि था उन में बि करप्शन। MNA ॾिए थो त उन में बि करप्शन। जेके भासुर आहिनि त उहो चवंदा असांखे वॾेरा, असांजा इलाइक़ा ई वॾेरा हूंदा, उहो चवंदा असां एतिरो वॾेरनि ते MP MLA ते ख़र्च था कयूं, मानी था कयूं। उहो लालच में त को ठीकु मथां असांखे ॾिए। त जॾहिं पंहिंजो पैसनि सां ख़र्चु कंदो त पंहिंजे, पहिरियों ॻाल्हि त मां ई चवंदो आहियां जेके तरक़ियाती कमु थियनि उहा उन्हनि जी चेक ऐं बैलेंस असांजे ॻोठाणनि खे घुरिजे। पर असां भउ थो थिए की वॾेरे खां भउ मथां वॾेरे सां ॻाल्हाए माराए न, किथे के कूड़े केस में न फासाए। इहा गवर्नमेंट पंहिंजो, जे गवर्नमेंट खे तरक़ी कराइणो एतिरो पैसो लोकल गवर्नमेंट जो आहे त मां सम्झां थो साल में तालके जो तालको तरक़ी करे सघे थो। उहा चेक ऐं बैलेंस गवर्नमेंट ख़ुदि पाण करे, करप्शन खां पाक, तॾहिं इहा असां वटि इहा तरक़ी अची ईंदो, इहा ख़ुशहाली ईंदो। असांजी एजुकेशन तबाह, असांजी सिहत तबाह। असां जेको खाते खे खण को दिलचस्पी कोन्हे, छो त न MPA न MNA न सियासतदान जो औलाद न स्कूल में पढ़ंदो आहे, न ई इन ख़ानदान असांजे हॉस्पिटल में वेंदो आहे। हिननि जी सियासी सिफ़ारिशनि ते जेके पोस्टिंग था वठनि, उहो बजट ओॾे हले थो वञे। रड़ियूं कूकां कर 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 त को ॿुधण लाइ तयारु ई कोन्हे। हिन हिकिड़े कन में ॿुधनि था, हिकिड़े कन में कढनि था, त उनखे ख़बर आहे अॼु वठी वियासीं, इहो पैसो कमु ईंदो, वञी पोस्टिंग करे वापसि मोटी ईंदासीं। पर मूंखे ॿुधायो त हाणे असां तरक़ी कयूं छा ते कयूं? असां शकील, तव्हांजी महिरबानी जो तव्हां असांजे प्रोग्राम में शिरकत कई। सभ खां पहिरियों तव्हां खां इहो सुवालु पुछा कंदी तालके जे सिहत बाबति चूंडियल नुमाइंदनि जो केतिरो ध्यानु आहे ऐं सिहत खाते में केतिरी बहितरी थी आहे ऐं हुन में केतिरो कमु करायो वियो आहे? ऐं अॼु हिन तव्हांजे प्रोग्राम में जेके तव्हांजो सुवालु आहे सिहत बाबति, त तालके गड़ियासीन में सिहत ते कंहिं बि चूंडियल नुमाइंदो जो को बि ध्यानु न आहे। ऐं उन जा जेके असां साफ़ इहो असां विज़िट कई आहे, असां ॾिठो आहे त असां तालके गड़ियासीन जो जेके अस्पताल आहिनि उहे ज़बून हाल बणियल आहिनि ऐं उन्हनि में जेके मेडिसन जी बि खोट आहे। ऐं उन जी वजह जेका मां जेका महसूसु कयां त उन जी वजह सिर्फ़ु इहा आहे त जेके सरकारी ऑफिसर मुक़ररु कया था वञनि, उहे बि चूंडियल नुमाइंदनि जा जेके माण्हू आहिनि उहे मुक़ररु कया था वञनि। उन जी वजह इहा त मेडिसन जेका प्राइवेट स्टोरनि ते सेल बि कई थी वञे ऐं उन मां जेके करप्शन जा चिटा सबूत आहिनि त इहा करप्शन आहे ऐं करप्शन कई पई वञे। ऐं तव्हां जेकॾहिं अस्पतालनि जी विज़िट कयो त उते जेके वार्ड आहिनि उन्हनि जो सामान जेको आहे गाइबु हूंदो ऐं जेके क़ीमती मशीनरियूं आहिनि इंसानी जेके तबियत जेको आहे चकास करण जूं, उहे बि तव्हांखे अहिड़े लाइ मिलंदियूं। ऐं अव्हांखे ॿुधायूं त हितां जे सियासी नुमाइंदा बिल्कुलु बि सिहत लाइ संजीदा न आहिनि, त सिहत ते ध्यानु ॾियूं, तालके गड़ियासीन जे अस्पतालुनि ते ध्यानु ॾियूं ऐं नथो ॾिनो वञे। ऐं मरीज़ जेको आहे मुख़्तलिफ़ प्राइवेट अस्पतालनि ॾे जेको आहे वञनि था पिया ऐं महांगियूं फीसियूं भरनि था पिया। वॾा शहर आहिनि उते उन्हनि खे जेको आहे सख़्तु तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियणो पवे थो। असां उन्हनि जो बि जेको आहे सियासी नुमाइंदनि खे ई असां चवंदा आहियूं त ध्यानु ॾियनि ऐं उन्हनि खे ध्यानु ॾियणु खपे, छो त इहे ई जेके इलाइक़े जा माण्हू आहिनि उन्हनि खे वोट था ॾियनि ऐं जेको आहे 5 सालनि खां पोइ चूंडियल नुमाइंदनि खे वरी उन्हनि जे ई दरनि ते वञिणो आहे। त जेके अबोच ग़रीब माण्हू आहिनि उन्हनि जा मसइला इहे ई हूंदा आहिनि, सिहत तालीम जेका अहम मसइला हूंदा आहिनि उन्हनि खे हल करणु खपे।
ऐं मां ॻाल्हि कयां त पंहिंजे ॾखण शहर जी अस्पताल जी, जिते अॼु बि तव्हां वञो ऐं विज़िट कयो ऐं उन्हनि सियासी नुमाइंदनि खे विज़िट करायो त उते का बि सहूलियत मौजूदु न आहे। न तव्हांखे उते मरीज़ जेको आहे छिते कुते जी वैक्सीन मिलंदी, न अव्हांखे बुखार जी उते का मेडिसन मिलंदी। ऐं उनजी वजह छा आहे, उहे सियासतदान बि ॼाणनि था ऐं हिते जेके ऑफिसर मुक़ररु कया था वञनि उहे उन्हनि जा माण्हू आहिनि, त उन्हनि खां पुछा केरु करे, उन्हनि खां बि पुछा नथी थिए। ऐं जेकॾहिं चूंडियल नुमाइंदा जेके असेंबलियुनि में वञी जेके दावा कनि था त असां उते नुमाइंदगी कयूं था ऐं उहे नुमाइंदगी नथा कनि, उन्हनि जी नुमाइंदगी न करण जे बि जेके असां वटि जेके सबूत इहे ई आहिनि त जेकॾहिं नुमाइंदगी सही तरीक़े सां कई वञे हा त हिते मेडिसन ऐं हिते अस्पतालुनि में सिहत खाते में जेके आहिनि सहूलियतूं पूरियूं हुजनि हा, मुकमल हुजनि हा, उहे न आहिनि। मोहम्मद अयूब बिरोई, तव्हां खां ॿियो सुवाल इहो पुछा कंदासीं त लोकल गवर्नमेंट जे चूंडियल नुमाइंदनि इलाइक़नि में केतिरी बहितरी आंदी आहे ऐं इलाइक़े में कहिड़ा कहिड़ा कमु कराइणा आहिनि ऐं उन्हनि जो पैसो जेको बजट जो पैसो आहे उहो काॾे वियो? सुठे में सुठे मां सुवाल आणे कई त इन जो सबबु लोकल गवर्नमेंट जो मक़सदु इहा हूंदी आहे हेठिएं सतह ताणी, ॻोठनि ताणी। हे त MP MLA असांजा मथे सतह जा आहिनि, उहो नथा पुॼी सघनि, पर गवर्नमेंट या इन जे करे लोकल गवर्नमेंट ठाही त हेठिएं सतह ताणी MP MLA खां कमु नथा थी सघनि त हेठिएं सतह ते माना कमु ॾिनो वञे जीअं उहो पंहिंजे ॻोठनि जा मसइला हल करे सघनि। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीअ जेको सोच उन्हनि जी वफ़ाक़ गवर्नमेंट जी इहा हूंदी आहे त हेठिएं सतह खे तरक़ी ऐं ॻोठनि में तरक़ी, स्कूल हुजनि, रोड रस्ता हुजनि, नालियूं हुजनि, इन्हनि जे लाइ तरक़ियात थिए, ॿियो इन्हनि जे लाइ को बजट न हूंदो आहे। असां वटि छा आहे त असां उनजी उपतर असां कयो आहे। वाहिद इदारो लोकल गवर्नमेंट आहे जंहिंजी करप्शन जी वर चढ़ियल हूंदो आहे। MP MNA जे किचन जो जेको बजट ईंदो आहे त उनजी बजट लोकल गवर्नमेंट जो बजट जेको बि ईंदो आहे, टाउन हुजे या UC हुजनि, उहो बजट आवाम ते ख़र्च करण बदिरां उहा MP या MNA जे NOC सां ईंदा आहिनि त उनजो किचन सियासतदान अल्ताफ़ शहीद जहिड़ो मूंखे नज़र कोन पियो अचे। हू बंगलनि में वेही करे जेको बि हुनजे हथ में हूंदो हुयो त या ॻोठनि में वेंदो हुयो त हो सरेआम चवंदो हुओ मूं वटि ई नौकिरी अथव, हीअ तरक़ियाती कमु अथव, हीअ मुंहिंजो प्रोजेक्ट अथव, जंहिंखे खपे मां ॾियां, माना हथ में खणी, माना सॼे वाक़ई इहो न चवंदो त हीअ फलाणो ख़ान आहे, हीअ फलाणो उहिदेदार आहे, हीअ फलाणो वॾेरो आहे, हीअ फलाणो माण्हू आहे त हुनखे मां ख़ुशामद में ॾियां, पर उनखे मां ख़ुशामद जो जेको अक्स हुओ उहो मां कॾहिं न ॾिठो। मां पंहिंजी तजुर्बे जी ॻाल्हि थो कयां, पोइ को मञे या न मञे, मां पंहिंजो जेतिरो मां टाइम रहियो मां ॾुख सुख में गॾु हुआसीं। जॾहिं उन्हनि में वर्क जे दौरान जॾहिं पोइ ॾिठोसीं आगास राज दुरानीअ खे, जॾहिं आगास राज दुरानी उन वटि जॾहिं मिनिस्टर हो बल्दियात जो, अॻु में बि तालीम जो हुयो, जेतिरो न ॾेई सघियो तालीम सां गॾु न हुयासीं, नई तालीम जी असांखे ख़बर हो, पर कारकर्दगी जी बुनियाद ते त जॾहिं असां हिनखे बल्दियात में ॾिठोसीं त हो ईअं न ॾिसंदो त रंग ज़ात नसुल न ॾिसंदो हुयो त कंहिं क़िस्म जो माण्हू आहे, इहे दुश्मन आहे, मुखालिफ़ आहे, ऐं हीअ माण्हू मुंहिंजो मुखालिफ़ आहे त मां हिनखे नौकरियूं ॾियां या न ॾियां। मां चवंदुमि त दुरानी ख़ानदान हिकु पंहिंजी किरदारु ऐं तारीख़ ठाहियो आहे, को मञे या न मञे उहो पंहिंजो, हर कंहिंजी पंहिंजी राय आहे, हर कंहिंजी पंहिंजी सोच आहे, त लाज़मी गड़ी यासीन में हज़ारें लखनि जे तादाद में वॉलंटियर हुनजा आहिनि, लखनि जे तादाद में वॉलंटियर आहिनि, पोइ काथे पुॼी सघे थो, काथे नथो पुॼे, पर असां आगास राज खे उनजी ज़िमेवार नथा करे ॾियूं। छो इन करे उहो ज़िमेदार असांजो न आहे। असां नौकरियूं पाण खे वठिणो हुयो। उन्हनि ॾिसो, जॾहिं सियासतदान तव्हां खां वोट वठणु ईंदो आहे त हू दर दर सुबुह शाम तव्हांजे दर ते बीठो हूंदो आहे, उन्हनि जो मुफ़ाद आहे, उन्हनि जो लालच आहे, उन में इहा आहे त हू कॾहिं कंहिंखे ख़ाली न मोटायो आहे, जेकी तारीख़ आहे। पर मक़सदु असां त इहा आहे त आगास राज जी ॾोह इन करे न आहे, जॾहिं इलेक्शन में
जेके हिननि जा सरदार बिरादरी जा सरदार वॾेरा जॾहिं हुन सां गॾु हूंदा आहिनि त उहो शो पावर कंदा आहिनि त असां हीअ असांजो रिवाजु आहे, हीअ असांजी बिरादरी आहे, हीअ मुंहिंजो माना मुंहिंजे अंडर में आहे। पोइ उहा उनजे अंडर में न हूंदा आहिनि पर मजबूरी राज उन्हनि खे ओबलाई ॾींदो आहे। पर उहो जेको उमेदवार हूंदो आहे इहो सोचींदो आहे त हीअ बसि सरदार जे करे मूंखे ओबलाई ॾियनि था, इज़त ॾियनि था, त मां उनजो फ़ाइदो राज खे पवण बदिरां उन सरदार खे थो पए। पोइ उहो नौकिरियूं खपाइनि था, उहे नौकिरियूं कंहिंखे ॾियनि था, पोइ पंहिंजी बिरादरी खे नथा ॾियनि ऐं उहा बिरादरी जे बदिरां पंहिंजी ख़ुशामदीद वास्ते वारनि खे ॾियनि था। पोइ मार खाइजी थो वञे बिरादरी। पोइ असां वटि इहा ई मसइला आहिनि जेके तरक़ियाती कम आहिनि, उहे तरक़ियाती कम त मूंखे त नज़र किथे बि कोन थो अचे, भले केरु बि हुजे। मां त सम्झां थो मां चैलेंज सां थो चवां, MPA हुजे MNA हुजे, उन्हनि जा घर वञी ॾिसो, उन्हनि जा ॻोठ वञी ॾिसो। ॿियनि खे तव्हां छॾियो, ॿियनि तालुकनि ते अवामी मसइलनि खे छॾियो, पर उहे ॻोठ पंहिंजनि जा रस्ता रोड ॾिसंदो त उन मां तव्हां पाण सम्झी वेंदो इन्हनि जी दिलचस्पी हिन इलाइक़े सां आहे न आहे, सिर्फ़ु उहे पैसा कमाइण जा हूंदा आहिनि। हाणे हिकिड़ी ॿी टिपिकल हिकिड़ी शइ थी आहे, जॾहिं तरक़ियाती कमु थिए थो, रोड खाते जा हुजनि या उहो हुजनि, पंहिंजा माण्हू पंहिंजा ठेकेदार रखी करे उहा उन्हनि खे ॾियनि था, शो पावर कनि था त बाबा असां तरक़ियाती माप कनि था, रोड बि उहो उन्हनि खे दां ॾे, चवंदा नेप बि वञो। बाबा जे नेप में वञो त नेप वारनि जो अफ़ल उहे आहिनि जेके तव्हांजा माण्हू आहिनि, उते बि सिफ़ारिश ते हले थो। जॾहिं ॾिसो त नेप खे असां नेप जे इंटीग्रेशन में जेके बि पावर्स हुजनि, जेके अवामी मसइलनि जा पैसा हड़प था कनि, उन्हनि जी पुछाणो त थिए। हिते त पुछाणो थियणो ई न आहे न। हिते अमीर माण्हू या सरदार माण्हू खे को तकलीफ़ थिए थो त पोइ राज पिटण में पूरा आहियूं। जे राज तकलीफ़ में आहे त वॾेरा सियासतदान जा आहिनि, उहो हुनखे परवाह ई कोन्हे त असांजे राज थिए छा थो। पर असां इन करे था चऊं त असांजे गड़ियासियुनि जी हालति ॿियनि आहे, सिंध जी हालति साॻी सेम आहे, पर असां पोइ बि चवंदासीं तालके गड़ियासीं लखीअ ताणी या शिकारपुर जे ॿिनि तालकनि में मां घुमियो आहियां, को बि माण्हू पंहिंजे पेट खां सियासतदान पंहिंजा पैसा भरे पैसा ॾेई था अचनि मथे, उहो हिते करप्शन करे उन्हनि खे कुझु बि नथो थिए। जेको ग़रीब आहे, जेके ठेकेदार वीचारो 500,000 ते कमाए ॾियारी बीठो आहे, उन्हनि जे मथां रोज़ु को न को केस आहे लोड़नि था, पर वॾे माण्हू जी पुछाणो ई नथो थिए असां वटि त अदा हीउ पैसो किथां थो अचे, इहा पैसा काॾों था अचनि, इहो पैसो कीअं कारोबार थिए थो। इहो अरबपति रातो राति असांखे कंहिंजे गाॾियुनि ते, कंहिंजे पैसे ते, कंहिंजी शोहरत ते असां सड़ूं कोन था, पर अलाह वटि त फ़ैसिलो त आहे, हिते त न आहे त अलाह वटि त आहे। पर इहे अवाम जो पैसा आहिनि, अवाम जा मसइला आहिनि, इहे अवाम जा मसइला आहिनि, पर उहो अवाम जो मसइलो अवामी सियासतदान हुजणु घुरिजे। असां MNA MPA खे घुरिजे, छो त वरी जॾहिं इलेक्शन में ईंदा आहिनि त उहे इलेक्शन में इन्हनि जी वरी पंहिंजा हिकिड़ा टीम्स मुक़ररु हूंदा आहिनि, त हू हर ॻोठ वञी करे उते माण्हू उनखे उन्हनि जी मुफ़्त में एडवर्टाइज़िंग कंदा आहिनि, हाए फलाणो बोतार हीअं कयो, फलाणो वॾेरो हीअं कयो, फलाणो साईं हीअं कयो, बाबा वरी इलेक्शन खां पोइ इहे शइ थींदा। माना असां अञा ताणी सम्झ में न आयो त असां अञा कॾहिं इन्हनि जी ॾठनि ते, इन्हनि जी कूड़नि वाइदनि ते, इन्हनि जे कूड़नि ॻाल्हियुनि ते, इन्हनि जे माना इन्हनि जे माण्हुनि जे कूड़नि ते, इहे त पाण आहिनि, पर उन कूड़नि माण्हू जेके हिननि जा रखियल आहिनि, उन्हनि जे चवण ते असां अञा उन मां न निकिरी सघिया आहियूं। पोइ असां कीअं तरक़ी कंदासीं? असां सचु ॻाल्हाइण सिखिया ई कोन आहियूं। सचु ग़रीब कंदो त बदमाश आहे, गुंडो आहे, अमीर कंदो त बाबा सरदार माण्हू आहे या सियासतदान आहे, MPA आहे, MNA आहे। असां वटि असां कंहिंजे ख़िलाफ़ कोन था ॻाल्हायूं, असां ॻाल्हायूं था हक़ ऐं सच जी ॻाल्हि ते, त असांजी गड़ियासियुनि जी हालति कंहिं बि बहितरी जे लाइ न आंदो आहे। या त जेको हुयो जंहिंमें थोरो घणो उहो आगा सराज में हुयो, त उहा बि अलाए छो उनखे बि कंहिं साइड ते रखी छॾियो आहे। उनजी दिलचस्पी खे असां ॾिसूं था त मायूस अलाए छो आहे त हीउ माण्हू हिकिड़ो माण्हू सहारो हुयो त उहो बि मायूस। नाज़रीन, अवामी मसइला प्रोग्राम में सिंध अजरक न्यूज़ ते ॿिया चर्च ते तव्हां सां गॾु हूंदासीं कंहिं ॿिए टॉपिक ऐं ॿियनि महिमाननि सां गॾु। अवां पंहिंजे मेज़बान रोज़ाना थीम खे इजाज़त ॾींदा। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।